ईअं लॻे थो त जदीद साइंस ज़हानत जे हवाले सां मख़सूस ऐं रिवायती रवियनि जी नफ़ी कंदे अहिड़ियुनि आदतुनि वारनि माण्हुनि खे ज़हीन करार ॾिए थी जिन जो तसवुरु करणु ॾुखियो आहे। हूअं त इन ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ न आहे त ज़हीन माण्हू पंहिंजे भर पासे जे साथियुनि जी भेट में मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, पर छा को वॾो फ़र्क़ु बि हूंदो आहे? जदीद साइंसी रिपोर्टुनि में अहिड़ियुनि रवियनि वारनि माण्हुनि खे वॾी ज़हानत रखंदड़ करार ॾिनो वियो आहे जेके अक्सर माण्हुनि खे अजीब लॻंदा आहिनि या बर्दाश्त ई न आहिनि थींदा। मिसाल तौरु जिन खे सफ़ाई पसंदि न आहे हूंदी। हिक तहक़ीक़ में ॿिनि ग्रुपनि खे गॾायो वियो। हिक ग्रुप खे साफ़ सुथरो माहौल, ॿिए खे विखरियल सामान सां रखियो वियो। इन्हनि ॿिन्ही ग्रुपनि खे हिक मौज़ूअ ते आइडियाज़ ॾियण लाइ चयो वियो त नतीजनि में इन ॻाल्हि जी ख़बर पई त पखिड़ियल सामान वारी जाइ ते रहंदड़ ग्रुप जा ख़्याल दिलचस्प ऐं तख़लीक़ी हुआ। मौक़िक़नि मूजिबि बेतरतीबी माण्हुनि खे रवायतुनि खां परे रखंदी आहे ऐं इन्हनि लाइ नवनि ख़्यालनि जो इज़हार करण बि सवलो थी वेंदो आहे। के माण्हू चॿाइण वारे आवाज़ सबबि बि परेशान थी वेंदा आहिनि। दुनिया जी 20% आबादी हिक नफ़्सियाती मर्ज़ या मख़सूस आवाज़नि जे मामले में हसासियत जो शिकार आहे। हिक तहक़ीक़ में इहा ॻाल्हि साम्हूं आई त अहिड़ा माण्हू तख़लीक़ी ज़हन रखण वारा हूंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां बि पंहिंजे भर पासे जे माण्हुनि खे खाधो चॿाड़ींदे ॿुधो था ऐं परेशान थियो था त अव्हां ज़हीन माण्हू आहियो। ज़हीन माण्हुनि जी हिक ॿी निशानी इहा आहे त हू पाण सां ॻाल्हाईंदा आहिनि। हिक तहक़ीक़ मूजिबि पंहिंजो पाण सां ॻाल्हाइणु फ़ाइदेमंद हूंदो आहे ऐं इन सां कंहिंखे बहस में क़ाइल करण में मदद मिलंदी आहे। जेके माण्हू पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि जो दिमाग़ वधीक असराइते तरीक़े सां कमु कंदो आहे ऐं सिखण ऐं मक़सदु हासिल करण में मदद ॾींदो आहे। ज़हीन माण्हू कंहिं बि शइ तां ध्यानु सवलाई सां हटाए वठंदा आहिनि। अक्सर माण्हू चवंदा आहिनि त टेक्नोलॉजी माण्हुनि जो ध्यानु हासिल करण जी सलाहियत खसे वरिती आहे, पर हिक तहक़ीक़ में इन जे उबतड़ ॿुधायो वियो। शायदि इन मां इशारो मिले थो त टेक्नोलॉजी अव्हां जो ध्यानु विरहाए सघे थी, पर दुरुस्त माहौल ऐं दुरुस्त टेक्निक्स जे करे इहा शइ अव्हां खे ज़हीन बि बणाए सघे थी। इन सां माण्हुनि खे मल्टीटास्किंग ऐं तरजीहूं तय करण में मदद मिलंदी आहे, जॾहिं त इन सां इतलात जो बहितर तज्ज़ियो बि करे सघिजे थो। राति जो जागणु सुठी शइ त न आहे, पर तहक़ीक़ में दावा कई वई आहे त राति जो देर ताईं जागंदड़ सुबुह जो जल्दी जागण वारनि माण्हुनि जी भेट में वधीक IQ लेवल रखनि था। ईअं चइजे त इहे ज़हीन हूंदा आहिनि। हिक तहक़ीक़ में इहा ॻाल्हि साम्हूं आई त ख़ाका ठाहिण सां माण्हुनि जो ध्यानु ॾियणु, नवां तसवुर ज़हन में आणणु ऐं ॼाण गॾु करण में मदद मिलंदी आहे। यानी ख़ाका ठाहिण बि तख़लीक़ी सलाहियतूं वधण जी निशानी आहे, पर इहे केतिरा ज़हीन हूंदा आहिनि इहो साइंस नाहे ॿुधायो।